कराची शहर के अंदर को पहिरियों वाक़ियो कोन्हे। काफ़ी सालन खां वठी ॾिसंदा था अचूं, कॾहिं जेको आहे सो बल्दिया में, कॾहिं जेको आहे सो बैंस कॉलोनी मोड़ ते, त कॾहिं मच्छर कॉलोनी में, त कॾहिं जेको आहे सो हैदराबाद में ऐं जेको आहे सिंधी नौजवाननि खे क़तल कयो थो वञे, उन्हनि खे मारियो थो वञे, उन्हनि खे शहीद कयो थो वञे। ऐं इहो जवाबु ॼाणाए करे त जेको आहे सो हू खोरूं आहिनि, हू दहशतगर्द आहिनि। हाणे कल्ह जेको टियों ॾींहुं वाक़ियो पेश आयो आहे मच्छर कॉलोनी में, ॿ पढ़ियल लिखियल नौजवान, ॿ इंजीनियर जेके हुते पंहिंजी ड्यूटी दौरान जेको आहे सो टावर जेको आहे सिग्नल प्रॉब्लम जे करे हुते विया हुआ ऐं उन्हनि खे पथर हणी करे मस्जिद में ऐलान करे जेको आहे सो हुते धारियनि शहीद कयो आहे, धारियनि जेको आहे सो उन्हनि खे क़तल कयो आहे। असां अॼु जेको आहे सिंध अवामी सथ मलीर जे तरफ़ां अवामी प्रेस क्लब मलीर ते आया आहियूं ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, एहतजाजी रैली कढी आहे त हीउ सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। छो त सिंधी माण्हुनि जो खून एतिरो सस्तो कोन्हे। सिंधी माण्हू जेको आहे सो पंहिंजे शहर में, कराची शहर में जेको आहे सो निंदड़कनि वांगुरु क़तल कया था वञनि, हैदराबाद शहर में निंदड़कनि वांगुरु उन्हनि खे मारियो थो वञे। त सिंधियुनि जो खून एतिरो सस्तो कोन्हे, इन सिलसिले खे रुकणु घुरिजे। सिंध हुकूमत खे बि असां चवंदासीं, सिंध में सिंधियुनि जी हुकुमरानी आहे। मुराद अली शाह साहब, तव्हांखे मां चवां थो त तव्हां जेको आहे सो इन ते फिलफोर एक्शन वठो। तव्हां जेको आहे सो सुजाग थियो। तव्हां जेको आहे एॾी घोर निंड में सुता पिया हो, जॾहिं कंहिं धारे ते जेको आहे सो थोरी बि जेको आहे सो कुझु थिए थो त उते तव्हां जेको आहे उन सां मिलण वञो था, उनजे घर वञो था। अञा ताईं तव्हां इसाक जे तरे ते छो न आहियो पहुता? अञा ताईं तव्हां जावेद शहीद इंजीनियर जे तरे ते छो न आहियो पहुता? इहो मुंहिंजो तव्हां खां हिकु सुवालु आहे। तव्हां जेको आहे सो ॿियनि जे मामले में त जेको आहे सो इलाही संजीदा आहियो, लेकिन पंहिंजनि सिंधियुनि जे मामले में छो एतिरो संजीदा न आहियो? मां सिंध हुकूमत खां अपील कंदुसि ऐं IG सिंध खां अपील कंदुसि त बाबा जेको आहे सो जेके बि जवाबदार हिन वाक़े में मुलविस आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो फौरी गिरफ़्तार करे ऐं अदलिया खां बि इहो गुज़ारिश कंदासीं त जेके तव्हांजा मॉडल कोर्ट्स आहिनि उन्हनि थ्रू उन्हनि खे जल्द खां जल्द सज़ा ॾिनी वञे। हूअं त जेको आहे सो असां ॾिसंदा आहियूं त जेको नंढो चोर हूंदो आहे उनखे त जेको आहे सो 6 साल 7 साल 8 साल कोर्ट में गेलो वञे थो। ऐं हीअ जेको आहे सो एॾा वॾा वाक़िया पेश अचनि था, उन्हनि जे लाइ बि माना एॾो डिघो सिलसिलो जो मतिलबु जेके फ़िरियादी हूंदा आहिनि उहे थकिजी पवंदा आहिनि। सो जेको अदलिया जो सिस्टम आहे या जेको निज़ाम आहे उनजे लाइ बि इहो चवंदासीं त फौरी उन्हनि खे जेको आहे सो सज़ाऊं ॾिनियूं वञनि त जीअं अॻिते को बि अहिड़ो वाक़ियो पेश न अचे।